आज अकेलो बीठो आई किथे आहे तुंहिंजी कंपनी? हाँ बस उन्हीं जो इंतजार पियो कया। खबर ना छो एतरी देर कई तन। चंगा तो तू अची वई मां बोर थी वियो हुयसि। तेसिताईं मां तोसां ही टाइम पास करे वठां। अदनान मां टाइम पास ना आहियां। मुझो मतलब आहे त मां पसंद कंदी आहियां तोखे। तू समझी छो न तो? पर ये जेके तुंहिंजा फ्रेंड्स आहिनि न ये बिगाड़े रहिया आहिनि तोखे। तू मूंखे नसीहत करण आई आहीं छा? न न आऊं त खैर ॿी का ॻाल्हि कर। मां ॾिठो आहे त तू मूंखे नजरअंदाज कंदो आहीं। जॾहिं त मां छा जॾहिं त तू दिल जी ॻाल्हि चवां। हाँ चओ। अदनान मां पंहिंजी सॼी ज़िंदगी तोसां गॾु थी गुज़ारणु चाहियां। छा? मूंसां ऐं सॼी ज़िंदगी गुज़ारण थी चाहे? आरफा तो ये सोचो भी किया त मां ऐं तोसां शादी कंदुमि। यार तू अगर दुनिया जी आखिरी भी छोकरी हुजे हा न त मां कुआरो मरण पसंद कयां हा, पर तोसां शादी न कयां हा।